हज़रत मालिक बिन दीनार रहमतुल्लाह अलैह को बुजुर्ग हुयो, फरमाए तो मां हज ते पियो वञा। अॻे ज़माने में पैदल वेंदा हज ते। फरमाई सफ़र कंदे कंदे ॾिठुमि त हिकिड़े जंगल में हिकिड़ो नौजवान सुतो पियो आहे। उनजा हथ भी किलिन सां ॿधल हुया, पेर भी उनजा किलिन सां ॿधल हुया। परे खां ईअं पियो महसूस थिए ॼणु लाश पियो आहे। बुज़ुर्ग फरमाए तो हिकिड़ो कांउ हुयो जेको उनजे सीने ते वेठो हुयो। उनजे चंबन में अधड़ मानीअ जो हो। उन मानी मां चुभ सां भनंदो उन नौजवान जे वात में विझंदो पियो वञे। उहो अधड़ मानीअ जो खारायईंसि, वरी उहो कांउ उॾामी वियो। थोरी देरि खां बाद वरी वापसि मोटियो, अचे उन जवान जे सीने ते वेठो, पंहिंजी चुभ उन जे वात में विझी करे ओगा चई त उन जे वात मां ॿ टे ढुक पाणीअ जा बि निकिता। इहे पियो रमो लॻे जंगल में मानी बि खाराए त पाणी बि ॿियारे। हालांकि तव्हांखे ख़बर आहे कांउ त लोला खसींदो आहे ॿारनि, पर हुते ॿारनि खां खसे अचे हिनखे पियो खाराए। असां वञी हुनखे छोड़ियोसीं, हमरा थी वेठो, अदा ॾे हाल अहवाल। यार मां हज ते पियो वञा, चोरनि ऐं धागेल माल बि फुरियो, पैसा बि फुरियो, हथ पेर ॿधी छॾियो त पाण ई तड़पी तड़पी मरी वेंदो। रब खां सवाइ हिते ॿियो कोई कोन हुयो, न अबो न अम्मा न भाउ न भेण न मुर्शिद न साईं। रब खे अर्ज़ु कयुमि या अल्लाह, हज़रत इब्राहिम खे बि तूं खाराईंदे प्यारींदे, हाणे तूं मुंहिंजे खाइण पिण जो बंदोबस्तु कर। चई इहो कांउ आहे, 8 ॾींहं थियो आहे, सुबुह जो बि अधड़ मानीअ जो खाराईंदो आहे, शाम जो बि अधड़ मानीअ जो खाराईंदो आहे, 2-3 ढुक बि रोज़ानो पाणीअ जा प्यारे वेंदो आहे। इहे पियो थो रब मूंखे जंगल में मानी बि खाराए त पाणी बि प्यारे। मालिक बिन दीनार फरमायो वरी असां सफ़र शुरू कयोसीं। अॻिते वरी ॿी रब जी कुदरत ॾिसण में आई। कारियूं भिटूं हुजनि, थर वारो इलाइक़ो, हिकिड़ो खूह हुयो, हरण पाणी पिया पियल, पर खूह जो पाणी मथे पग ताईं। असां जो वेझो वियासीं त हरण भॼी विया, वरी खूह जो पाणी हेठि लही वियो। वरी असां पासे ते थी बीहूं, वरी हरण अचनि त खूह जो पाणी पाण ई मथे थी अचे। असां वञूं त पाणी हेठि लही वञे, हरण अचनि त पाणी मथे चढ़े। असां वटि रसो हुयो, डोल हुयो, पाणी कढियोसीं, पीतोसीं, खयोसीं पाणी। मके पहुतासीं, तवाफ कयोसीं, सफ़ा मरवो करे। हज़रत मालिक बिन दीनार फरमायो असां हुते हतीम में सुम्ही पियासीं। निंड अची वई, ख्वाब में रब जी ज़ियारत नसीब थी। रब फरमायो मालिक बिन दीनार, छा तो मां रब जो फरमान न ॿुधो आहे छा? अना इंद ज़न्नि अब्दी, मां रब पंहिंजे बाने जे गुमान वटि हूंदो आहियां। हरणनि जो गुमान यकीन हुयो त रब असांखे बग़ैर रसे जे, बग़ैर डोल जे पाणी पियारींदो। तव्हांजो गुमान यकीन हुयो त रब पाणी ॾींदो, पर रसे सां ई डोल सां। तव्हां पाण सां रसो बि गॾु खयो, डोल बि गॾु खयो आहे। तंहिंजे करे अना इंद ज़न्नि अब्दी, मां रब पंहिंजे बाने जे गुमान वटि हूंदो आहियां। हरणनि खे पंहिंजे गुमान यकीन मुताबिक़ पाणी ॾिनुमि, तव्हांखे पंहिंजे गुमान यकीन मुताबिक़ पाणी पियारियुमि। जेकर तव्हांजो गुमान यकीन हुजे हा त रब असांखे बग़ैर रसे जे, बग़ैर डोल जे पाणी पियारींदो, त मां रब तव्हांखे बि बग़ैर रसे डोल जे हरणनि वांगुरु पाणी पियारियां हा। मानो जेको गुमान कंदो ईअं रब हुन जी मदद कंदो।